कोटडीजी वेझो इलाइक़े छोडाओ जी रहवासिण मसामात हनीफ़ा कोटडीजी थाणे जे एएसआई ऐं बाअसर माण्हुनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे इंसाफ़ जी घुर कई। मसामात हनीफ़ा एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो त सुबुह सवेर एएसआई नज़र मोहम्मद महर ऐं ॿिया बाअसर घर अंदर दाख़िल थी असां मथां तशद्दुद कंदा रहिया। असां ज़ालिमनि खे हथ ॿधी मिनथू कंदा रहियासीं पर हुननि खे को आराम न आयो। हुननि चयो त कोटडीजी पुलिस इंसाफ़ करण बजाए बाअसर जवाबदारनि जी साथारी बणियल आहे ऐं पंहिंजे पटे भाई खे बचाइण ख़ातिर असांजी दाद फरियाद नथी ॿुधे। मसामात हनीफ़ा पुलिस जे आला अमलदारनि खां घुर कई त पुलिस एहलकार समेत ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। ॿिए पासे इल्ज़ाम हेठि आयल पुलिस एहलकार नज़र मोहम्मद महर जो चवणु आहे त उन मथां लॻायल इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। मना असांखे बदिराईंदा बि हुते मारींदा बि हुते हिन महिल बि कोर्ट आयो आहे तव्हां केरु बि हले ॾिसो वरी त नाइंसाफ़ी आहे त ॿधो इन्हनि खे माना एतिरी असां नाइंसाफ़ी आहे छो था कनि ईअं अदम थी ॿधांव तव्हां मुंहिंजी मदद कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk